लॻ यूसी ख्वारा जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ अज़मत खान कोलाची, नूर मोहम्मद खान लिगारी, अली मोहम्मद सुमरो मोरदायो जे सवें ॻोठाणनि महर ग्रुप जे अॻुवाण लियाक़त अली कोलाची जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी धरणो हयो। अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त ख्वारा खां बालात शाहणी रोड हंधा हंधा उखड़ियल आहे, जंहिं करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं गुज़िरियल 10 सालनि खां गैस पाइप लाइन तमामु ॻोठनि जे चालू बि न थी सघी। यूसी ख्वारा जा ईंदड़ फंड अलाए किथे ख़र्च थियनि था, जिन जी का ॼाण नाहे। यूसी जे अवाम खे तरक़ियाती कमनि, सिहत, रोडनि रस्तनि खां महरूम रखियो वियो आहे। हुननि आला इख़्तियारनि खे अपील कई त फ़ौरी नोटिस वठी यूसी ख्वारा जे स्कीमनि ऐं रोडनि रस्तनि चेयरमैन जे रिकॉर्डनि जी जांच कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।